अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो अली गुल नुहाणी आहे, मुंहिंजो ॻोठु हिते निगावल में आहे, मां हिते रहाकू आहियां। हीउ जेको डैम टुटो आहे, हीउ नाक़स मटीरियल जे करे, नाक़स कमु करण जे करे ही टुटो आहे। ऐं हीउ पहाड़नि ते खीरथर पहाड़ ते सिर्फ़ु बारिश थी आहे, हितां पाणी जो एॾो वकिरो कोन हुयो, नाक़स मटीरियल जे करे हीउ टुटो वियो आहे। जॾहिं हिन सॼे इलाइक़े में अगरि बारिश पवे हा न त हिते कुझु न बचे हा, हीउ सभु ॻोठ लुड़ी वञनि हा हलिया। ऐं हीउ डैम जेके बि ठहिया आहिनि सभु नाक़स मटीरियल जे करे करप्शन थी वई आहे हिन में डैमनि में। ऐं हिते जेको आहे सो पको न कयो वियो आहे, हिते सिर्फ़ु मटी विझनि था मथां खां, जेका कंपैक्शन कनी कोन था, उन जे करे हीअ जेका मिटी आहे इहा आरज़ी तो रहे थी, पाणी अचे थो त हिनखे वरी खयों हलियो थो वञे। साईं, हिन डैमनि ते तक़रीबन किरोड़े अरबे रुपया मंज़ूर थिया विया आहिनि ऐं कमु ठुप न ठेकेदारनि कयो आहे। हिते 5-6 डैम जेके ठहिया विया आहिनि उहे सभु जेके आहिनि नाक़स मटीरियल जे करे आहिनि। अञा उन्हनि डैमनि में पाणी पियो ई न आहे ऐं उहे बि भॼी पवंदा अगरि थोरो बि बारिश पई। अञा बारिशूं ॿुधाइनि पिया था, अगरि इहे बारिशूं पयूं त हिते इहे डैम कोन बचंदा, पर इलाइक़े जे ॻोठनि खे वॾो नुक़सानु थींदो। ॿुधो साईं, काफ़ी ॻोठ जेके आहिनि उहे नुक़सानु उन्हनि खे थियो आहे, काफ़ी ॻोठनि पाणी जे लपेट में अची आहे, काफ़ी फसलुनि खे नुक़सानु थियो आहे। ऐं माल मवेशी हिते काफ़ी जेको आहे सो लुड़ी वियो हलियो, जंहिंमें ॿकरियूं ढगियूं, जेको तव्हांखे ख़बर आहे त हीउ पहाड़ी इलाइक़ो आहे, हिते चोर चकारी आहे कोन, अमन अमान आहे। हिते माल जेको हूंदो आहे उहो असांजो ईअं माना फिटो चरंदो आहे ऐं उन जे करे उहो माल खे ख़बर न ई त ओचितो पाणी थो अचे, हू नंढे पाणी में लथा, पाणी मथां डैम टुटण सां काफ़ी माल जेको आहे सो लुड़ी वियो हलियो। न साईं, हीउ कमु सही कोन थो हले, हीउ सिर्फ़ु मिटी विझंदा था ॼण, हिन खे कंपैक्शन कोन था करनि ऐं न कोई हिन खे को पथर था ॾियनि, हिकिड़ो पैचिंग हूंदी आहे उहा बि कोन था ॾियनि। हीउ सिर्फ़ु मिटी विझी हिन बंद खे मथे करे ऐं उन खां पोइ हीउ हलिया वेंदा, वरी बि इहे साॻा डैम टुटी पवंदा। असां हिन कम में मुतमैन न आहियूं।